घोटकी में हेपाटाइटिस के आलमी दिहाड़े ते घोटकी सिविल अस्पताल में कैंप कायम करे सभी मरीजन जो मुफ्त टेस्टूं करे वैक्सीन कई वई। रैली कढी आवाम के आगाही पिण ॾिनी वई। हेपाटाइटिस के आलमी दिहाड़े ते घोटकी में सिविल अस्पताल घोटकी जे MS डॉक्टर रज़िया सोलंकी, डॉक्टर अब्दुल रऊफ़ महर, डॉक्टर मारवी दायो, कलीमुल्ला गब्बोल, उस्मान गब्बोल, आफ्ताब दायो, वज़ीर अली घोटू, जावेद कोलाची, अब्दुल हई सावंत ऐं ॿियनि जी अॻवानी में सिविल अस्पताल घोटकी खां मैन चौक ताईं आगाही रैली कढी वई। हुन मौके ते MS डॉक्टर रज़िया सोलंकी, डॉक्टर अब्दुल रऊफ़ महर ऐं ॿियनि जो चवणु हो त हेपाटाइटिस क़ाबिले इलाज मर्ज़ आहे। घोटकी सिविल अस्पताल में हेपाटाइटिस जूं टेस्टूं, PCR ऐं मुकमल इलाज मुफ़्त में दस्तियाब आहे, जिते मरीज़न खे हर क़िस्म जी सहूलियत मुयसर आहे। हिन चयो त हेपाटाइटिस जे आलमी दिहाड़े ते अस्पताल में लॻायल कैंप ते 200 खां वधीक माण्हुनि जी हेपाटाइटिस जी टेस्ट करे उन्हनि खे बचाव जी वैक्सीन कई वई आहे। हिननि जो वधीक चवणु हो त सिविल अस्पताल घोटकी में हेपाटाइटिस जा 3500 खां वधीक मरीज़ रजिस्टर्ड आहिनि, जिन जो बहितर नमूने सां इलाज जारी आहे, जॾहिं त हज़ारे मरीज़ मुस्तक़िल इलाज लाइ सिहतयाब थी चुका आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।